नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदालू त घोटकी ज़िले में बरसातुनि ऐं गैर मयारी ज़रई दवाउनि सबबि वण जो फसल मुतासिर थियण वारे मामले में आवाज़ टीवी ते ख़बर नशर थियण खां पोइ ज़राअत सखर जे डायरेक्टर नोटिस वठी छॾियो आहे। ज़रई दवाउनि जी कंपनियुनि तोड़े डीलर्स जी लिस्ट तलब कई वई आहे। वण जे फसल ते जीतनि जे हमले ऐं गैर मयारी ज़रई दवाउनि बाबति 2 ॾींहं अंदरि रिपोर्ट फ़राहम कई वञे। अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं। घोटकी ज़िले में बरसातुनि ऐं गैर मयारी ज़रई दवाउनि सबबि वणनि जो फसल मुतासिर थियण वारो मामिलो आवाज़ टीवी ते ख़बर नशर थियण खां पोइ ज़राअत सखर जे डायरेक्टर नोटिस वठी छॾियो आहे। ज़रई दवाउनि जे कंपनियुनि तोड़े डीलर्स जी लिस्ट तलब कई वई आहे। वणनि जे फसल ते जीतनि जे हमले ऐं गैर मयारी ज़रई दवाउनि बाबति 2 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट फराहम कई वञे। इहो ख़त में चयो वियो आहे। ख़त में वधीक चयो वियो आहे त घोटकी ज़िले में 2.5 लख एकड़नि ते पोखियल वणनि जो फसल मुतासिर थियो आहे। इन सिलसिले में तफ़सीली रिपोर्ट उमाणी वञे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। मीरपुर माथेरे में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी लतीफ़, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी सनाला बिल्कुल हिकु त बरसातूं ऐं ॿियो गैर मयारी ज़रई दवाउनि जे करे घोटकी ज़िले में जेको कपह जो फसल आहे उहो हिकु त तमामु घणी तादाद में मुतासिर थियो आहे ऐं मजमूई तौर ते 2.5 लख एकड़नि ते कपह जो फसल पोखियल आहे। पर उन बावजूदि हिन वक़्तु जेको आहे 50% खां मथे फसल मुकमल तौर ते जेको आहे तबाह थी चुका आहे। पर इहो सॼो मामिलो आवाज़ टीवी ते हाईलाइट थियण खां पोइ जेको डायरेक्टर सखर आहे रसूल बख्श जुणे जो उनजे पिणु नोटिस वरितो आहे। उन ख़त उमाणियो आहे जेको लेटर नंबर आहे 715/2020। उन एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर घोटकी का जेको 2 ॾींहनि अंदरि तफ़सील जेका घुरिया आहिनि, रिपोर्ट घुरी आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते ज़िले अंदरि कमु कंदड़ ज़रई दवाऊं कंपनियूं तोड़े डीलरनि जी मुकमल लिस्ट तलब कई वई आहे। ऐं ॿिए पासे इहो चयो आहे त 2 ॾींहनि अंदरि जेका असांखे मुकमल तफ़सील ॾिना वञनि। हालांकि ही आवाज़ टीवी ते घोटकी ज़िले जे कपह वारो मसइलो हाईलाइट थियण खां पोइ डायरेक्टर सखर नोटिस वरितो आहे। उन जी कापी सेक्रेटरी जेको आहे एग्रीकल्चर उनखे बि उमाणी आहे ऐं उन खां पोइ डीजी जेको एग्रीकल्चर आहे उनखे बि कापी उमाणी वई आहे। पर हालांकि घोटकी ज़िले जा आबादगार वक़्तन बवक़्तन इन गैर मयारी ज़रई दवाउनि जे ख़िलाफ़ एहतजाज भी कंदा रहिया ऐं उन्हनि पहिरियों शिकायतूं कयूं। पर वक़्त सिर एग्रीकल्चर खाते नोटिस न वरितो ऐं ॿियो थिए इहो पियो ख़ासि तौर ते जेके एग्रीकल्चर खाते वारा जेके सैंपल्स वठनि पिया डीलरनि खां दवाउनि जा वठी करे मथे उमाइनि पिया, जे लेबोरेटरीज़ इन्हनि जी मिली भगत सबबि उहे जेके सैंपल्स आहिनि उहे 2-3 महीना उनजो रिज़ल्ट कोन ईंदो आहे। एतिरो थी फसल बि लही वेंदो आहे। पर हिन वक़्तु ज़िले घोटकी अंदरि अछी मखे ऐं ॿियो जेको मुख़्तलिफ़ जीत आहिनि उन्हनि सबबि कपह जे फसल खे तमामु घणो कापारी धक पहुतो आहे, नुक़सान पहुतो आहे। आबादगार खे करोड़ रुपए जो नुक़सान जो ख़र्चो आहे। ॿिए पासे जेके 100 जे लॻभॻि कंपनियूं आहिनि घोटकी ज़िले अंदरि जेके दवाऊं मुख़्तलिफ़ नालनि सां दवाऊं सप्लाई कनि पियूं ऐं उन्हनि जा जेके मेन डीलर्स आहिनि उन्हनि ऐं कंपनियुनि जी मिली भगत सबबि मनपसंद रेट हुआ। आबादगार हिकु जेके दवाऊं ख़रीद कनि था उहे बि ओधर ते ख़रीद कनि था पिया, व्याज ते उन्हनि खे डीलर ई ॾियनि था पिया। पर हिन वक़्तु उन्हनि खे जेको आहे उन जे कपह जे फसल खे तमामु घणो कापारी नुक़सान पहुतो आहे। इन खां पोइ नोटिस वठण खां पोइ घोटकी ज़िले अंदरि जेके डीलर्स ऐं एग्रीकल्चर खाते जा जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि में थरथरो मची वियो आहे। हालांकि ज़िले घोटकी अंदरि 5-6 डिप्टी डायरेक्टर आहिनि, केतिरा ई जेके ऑफिसर्स ॿिया एफओज़ मुक़रर थियल आहिनि। पर उन्हनि बि अहिड़ी का कारकर्दगी रिपोर्ट जे हवाले सां उहे हमेशह लुकाईंदा रहिया आहिनि। इहो ज़रिए वटां ॼाण मिली आहे। पर हिन वक़्तु इन सॼे मामले जो नोटिस थियो आहे। इहा आवाज़ टीवी जे मामिलो हाईलाइट थियण खां पोइ। जी ठीकु आहे लतीफ़ वसीर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ।